अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नासींदे निगाह पहिरीं कज पिरीअ ॾे अहवाल आजिज़न जा आखिज लॻल रोज़ निहारिन राह अखियूं अव्हांजे आसरे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधी पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 11 जुलाई 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा हिन मुल्क में सचाई जा सॾ वरनाइण कसोली ॻाल्हि किथे रही आहे। माण्हू ग़लती विचाई या अणॼाणाई में बि जेकॾहिं सच ॻाल्हाए विझे तॾहिं बि मुसीबतनि जा जेके जबल हुन मथां किरनि था उन्हनि खे बर्दाश्त करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि थोरी हूंदी आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां हिकु माफ़ीनामो सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल आहे। 18 ग्रेड जे ऑफिसर जी माफ़ी। पाकिस्तान जी तारीख़ में 18 ग्रेड जे ऑफिसर इश्तिहार लॻाए ज़मीन ते कब्ज़नि जे इल्ज़ाम हेठि आयल शख़्स खां माफ़ी वरिती आहे। कराची जे अॻूणे डिप्टी कमिश्नर वेस्ट फयाज़ आलम सोलंगी पारां ताज़ो अख़बारनि में छपरायल अवामी माफ़ीनामो सोशल मीडिया ते सख़्त बहस जो सबबु बणियल आहे, जंहिंमें हुन अली हसन बिरोही उर्फ़ मीर अली हसन ज़हरी खां पंहिंजे अॻूणनि बयाननि ते माफ़ी वरिती आहे। हुन माफ़ीनामे में तस्लीम कयो आहे त संसद उहे इल्ज़ाम जिन में हुन अली हसन खे कब्ज़ागीर ऐं ज़मीननि ते कब्ज़ो कंदड़ करार ॾिनो हो उहे एंटी करप्शन जी जांच में कंहिं बि सरकारी फोरम ते साबित न थी सघिया ऐं हुन एतिराफ़ कयो त नौकरी जे आख़िरी ॾींहंनि में हुन अली हसन ज़हरी खां हथ ॿधी माफ़ी वरिती हुई। हीअ एतिराफ़ी माफ़ी मुख़्तलिफ़ अख़बारनि में शाया थी आहे, जंहिंसां उनजी संजीदगी ऐं हसासियत वधीक वाज़े थी वई। हिन सॼे पस मंज़र में सोलंगी जी माफ़ी हिकु अलामत बणिजी वई, पर उन सां गॾोगॾु हीउ पैगाम बि मिलियो त पाकिस्तान में इक़्तिदार जी अच वञ सां इल्ज़ाम ऐं सचाई जी नोयत बि तब्दील थी वेंदी आहे। हीउ वाक़ियो उन ख़तरनाक रुझान जी निशानदही करे थो जेको पाकिस्तान जी ब्यूरोक्रेसी खे मुफ़ादनि जी क़ुर्बान गाह ते चढ़ाए रहियो आहे। साञा वतन मूजिबि सिंध में गुज़िरियल 2 ॾहाकनि खां सरकारी ऑफिसरनि खे या त सियासी दबाव हेठि या ॿीहर मुलाज़मत जी उमेद में अहिड़ा क़दम खणण ते मजबूर कयो पियो वञे जंहिंसां सरकारी इदारनि जी साख मजरूह थी रही आहे ऐं ऑफिसरनि जो किरदारु साफ़ सुथरो ऐं मिसाली न रहियो आहे। हीउ हिकु ख़तरनाक मिसाल बणिजी रहियो आहे। सोशल मीडिया ते फयाज़ आलम सोलंगी ख़िलाफ़ु हिकु नए बहस जी शुरूआति थी वई आहे, जिते अवाम मुतालबो करे रहियो आहे त अहिड़नि ऑफिसरनि ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। हीअ सूरतहाल सिंध में वधंदड़ बेअमनीअ जे माहौल खां अलॻि न आहे। कशमोर, शिकारपुर, जैकमाबाद, घोटकी ऐं ख़ैरपुर जा ज़िला हिन वक़्तु धाड़नि जे कब्ज़े में आहिनि। भुंगल अगवा, पुलिस ते हमलनि ऐं बेवसी जी इंतिहा आम आवाम खे सख़्त ख़ौफ़ जो शिकार बणाए छॾियो आहे। उन जे बावजूदि हुकूमत दावा कंदी पई अचे त अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे ऐं कंहिं वॾे ऑपरेशन जी ज़रूरत न आहे। जॾहिं हिकु अॻूणो ऑफिसर सरेआम माफ़ी वठे ऐं धाड़े क़ानून खां आज़ादु थी ज़ुल्म कंदा रहनि, जॾहिं आवाम ते ज़ुल्म ख़िलाफ़ु को बि रद्दअमल न हुजे त इहो वाज़े थी वञे थो त रियासती रिट रुॻो हिकु ख़्वाबु बणिजी वई आहे। हीउ वाक़ियो न रुॻो ब्यूरोक्रेसीअ जे इख़लाक़ी बुनियादनि ते सुवाल उथारे थो, पर उन सां गॾु इहो बि ज़ाहिर करे थो त सियासी असर रसूख़ ऐं माली करप्शन कीअं क़ानून, एहतिसाब ऐं इंसाफ़ खे मफ़लूज करे छॾियो आहे। अचो त पंहिंजो तनक़ीदी जाइज़ो वठूं जे उनवान हेठि प्रोफेसर मीर मुनवर टालपुरा लिखे थो। मुल्क में अमली तौर ते मार्शल ऐं वन यूनिट मुसलत कया विया आहिनि। क़ौमी हक़नि ऐं बुनियादी इंसानी हक़नि जी मुसलसल इंतिहाई बेदर्दी ऐं रियासती ॾाड़ सां लताड़ थी रही आहे। हुकूमत जे पॉलिसियुनि जबर जे ख़िलाफ़ु दांह करणु ॾूह आहे। अञा हिकु मसइलो हल नथो कयो वञे त मथां ॿियो मसइलो पैदा कयो पियो वञे। कैनाल कढण ऐं फार्मिंग जे मनसूबनि जे ख़िलाफ़ु हलंदड़ जदोजहद जे दौरान गॾियल क़यादत जी रहनुमाई में गॾियल हिकमत अमली जोड़े गॾियल प्रोग्राम तरतीब ॾेई जदोजहद खे वधीक मुनज़म
मरबूत ऐं सघारो बणाइण जी ज़रूरत हुई। उन इंतहाई अहम ज़रूरत जी खोट महसूस कंदे सिंध हारी कमेटी जी क़यादत जे तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध कॉन्फ्रेंस पिणु कोठाई वई, जंहिंमें जदोजहद कंदड़ सभिनी सियासी, समाजी, पोहरियत ऐं आबादगार तनज़ीमुनि जी क़यादत खे दावत ॾिनी वई। कुझु जमायतनि जी क़यादत शिरकत कई त कुझु तनज़ीमनि पंहिंजा नुमाइंदा बि मोकिलिया त कुझु जमायतनि जी क़यादत ग़ैर हाज़ुर बि रही। उन में को बि शक नाहे त जिते जदोजहद में हिसो वठंदड़ जमायतनि सिंध जे मुख़्तलिफ़ निढनि तोड़े वॾनि शहरनि, वाहननि ऐं वसियुनि में पहुची अवाम खे मुतहरिक करण में वाखाण जोॻो किरदारु अदा कयो। उते सिंध वासियुनि पिणु पंहिंजो पाण ख़ूब मल्हायो, पर सॼी जदोजहद जे दौरान गॾियल क़यादत जी रहनुमाई ऐं गॾियल हिकमत अमली जोड़े जदोजहद जो गॾियल प्रोग्राम तरतीब ॾियण जी शदीद खोट बार बार साम्हूं ईंदी रही। कंहिं बि जमायत जी क़यादत जी नेक नियती, सचाई ऐं ईमानदारी ते बेशक शक करणु मुनासिब न आहे, पर इहा हक़ीक़त आहे त जदोजहद में हिसो वठंदड़ जमायतनि गॾियल क़यादत हेठि गॾियल हिकमत अमली जी ज़रूरत ऐं अहमियत खे मुसलसिल नज़रअंदाज़ करे ऐं जदोजहद खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वकील बिरादरी जे हवाले करे छॾियो, जंहिंजे करे हिकु त कॉर्पोरेट फार्मिंग जे मनसूबनि जो त ज़िक्र ई न कयो वियो ऐं ॿियो त कैनाल कढण जे मनसूबनि ते बि को चिटो फ़ैसिलो न कयो वियो। ड्रामो रचाए कूड़ी कामयाबी जा जशन रचाया विया। ईअं जिते सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत वागधड़नि जे अॻियां सुरखरू थींदा रहिया, उते गॾियल क़यादत तश्कील ॾेई जदोजहद हलाइण खां नटाईंदड़ कॉर्पोरेट फार्मिंग जे मनसूबनि जे ख़िलाफ़ चिटो मौक़िफ़ इख़्तियार करण खां लहिराईंदड़ ऐं उन सॼी जदोजहद खे मुस्तक़बिल में थींदड़ चूंडनि में पंहिंजे वोट बैंक लाइ इस्तेमालु कंदड़ जमायतनि जा अॻुवान ऐं वकील बिरादरी वञी घर भेड़ा थिया, जॾहिं त सिंध जो अवाम ऐं संजीदा हल्का हथ महिटींदा ऐं हेॾां होॾां ॾिसंदा रहिया। हाणे वरी उन्हनि दोस्तनि मां कुझु दोस्त दाहूं बि करे रहिया आहिनि त असां सां धोखो कयो वियो आहे, त पंहिंजनि ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जो एतिराफ़ करण जे बदिरां सिंध जे अवाम खे चार्ज शीट करे रहिया आहिनि। जेकॾहिं गॾियल क़यादत तश्कील ॾेई मुतहद थी गॾियल क़यादत जी रहनुमाई में जदोजहद हलाइण खां नटाईंदड़ ही दोस्त पंहिंजे पंहिंजे मुंहुं छिड़ विछड़ जदोजहद हलाइण बदिरां पंहिंजी अना ऐं पार्टी परस्ती खे पासे ते रखी गॾियल जदोजहद हलाइण जो रस्तो इख़्तियार कनि हा त सचपच सिंध वासियुनि खे पछताइण जा ही ॾींहं न ॾिसणा पवनि हा। सिंध जी आवाम खे ॾोरापा ॾींदड़ ही हमरात जदोजहद जे दौरान इहो बि चवंदा रहिया त असांखे का बि तकड़ न आहे। हाणे बि वक़्तु आहे त पंहिंजे ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जो जाइज़ो वठी उन्हनि सभिनी सियासी जमायतनि, समाजी तनज़ीमनि, वकीलनि, पोहरियतनि, अदीबनि, शाइरनि, साफ़ियुनि, न्याणियुनि, शागिर्दनि, आबादगारनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं सरगर्म शहरियुनि ते मुश्तमिल गॾियल क़यादत तश्कील ॾिजे, जेके क़ौमी वहदतनि जे वजूद, उन जे क़ौमी हक़नि, हक़ हुक्मरानी ऐं सेक्युलरिज़म सां गॾोगॾु कॉर्पोरेट फार्मिंग समेत SIFC जे सभिनी मनसूबनि जे ख़िलाफ़, माइनिंग एंड मिल एक्ट जे ख़िलाफ़, कार्बन क्रेडिट जे मनसूबनि जी आड़ में ॿेले खाते जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करण जे ख़िलाफ़, पीका कानून ऐं 26वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ चिटो मौक़िफ़ इख़्तियार करे गॾियल क़यादत तश्कील ॾेई गॾियल हिकमत अमली जोड़े ऐं जदोजहद हलाइण जो गॾियल प्रोग्राम तरतीब ॾेई उन वक़्त ताईं जदोजहद जारी रखण जे लाइ तयारु आहिनि जेसिताईं गॾियल क़यादत जे तरफ़ां पेश कयल समूरा मुतालबा तस्लीम नथा कया वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिंध हारी कमेटी जे सदर प्रोफेसर मीर मुनवर टालपुर जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। बदमनी जी बाह में सॼी सिंध त सड़े पई, पर उत्तर वारा इलाइक़ा हाण उन हद ताईं वञी पहुता आहिनि जो हाण धाड़ेल मग़वियुनि जा लाश ॾियण लाइ बि भुंग घुरण लॻा आहिनि। इन समूरी सूरत हाल ते हुसैन आज़ाद लिखे थो, मीरपुर बठोरे जो मज़लूम पोहरियत गुलण ठाराणी जंहिंखे धाड़ेलनि अज़ियतूं ॾेई ॾेई मारे माइटनि खे लाश ॾियण जे लाइ 50 लख रुपयनि जी घुर कई आहे। गुलण खे 1.5 महीनो अॻु अगवा कयो वियो हो ऐं संदसि अज़ियतूं ॾियण वारियूं वीडियो माइटनि खे मोकिलियूं वयूं हुयूं, पर गुलण जा माइट ग़रीब हुअण करे भुंग भरे न सघिया, न संदन खां हुकूमती नुमाइंदे वाहिर कई। हीअ सिंध जेका वरियण जी धरती सॾी वेंदी आहे ऐं वरियण जो अमन जो दरस ॾिनो ऐं माण्हुनि खे माकोड़ी मारण खां बि मना कई, मुमकिन आहे त को माज़ी में अहिड़ो दौरु हुजे जंहिंमें इहे ॻाल्हियूं सच हुजनि।
पर हिन वक़्तु केरु आहे जो धाड़ियलनि हथां ग़रीब पुरहितनि जूं अज़ियतूं ॾेई मारे छॾण खां पोइ लाश ॾियण ते बि भुंग घुरियो वञे, पोइ बि अमन जी धरती ऐं वलियुनि जी धरती ते एतबार कंदो हुजे। हिन वक़्तु सिंध जी सरकार अंधी ॿोड़ी गूंगी बणियल आहे। खेनि अॻवा थींदड़ मासूम ॿारनि ते बि कहल नथी अचे, जंहिंमां साफ़ ज़ाहिर आहे त हूअ सिंध में धाड़ियलनि जी पालना करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत मज़लूम पोरियत गुलनि ठाराणी जी कातिल आहे। न सिर्फ़ु गुलनि जी पर उनखां अॻु केतिरा ई गुलनि जहिड़नि मासूम ॿारनि ऐं बेगुनाह धाड़ियलनि हथां मरजंदड़ सवे इंसानी जाननि जी कातिल आहे। सिंध जी पुलिस पुरअमन माण्हुनि ते गोलियूं हलाए क़तल करे छॾे थी, पर हथियारबंद धाड़ियलनि अॻियां हथियार फिटा करे वेठी आहे। आख़िरकार धाड़ियल हुकूमत खां छो ताक़तवर आहिनि? छा सरदारनि भूतारनि जो इहो कारोबार हुअण करे सिंध सरकार धाड़ियलनि अॻियां बेवस आहे? छा सिंध में क़बाइलियत जी बका लाइ धाड़ियल कल्चर ज़रूरी आहे? छा आम माण्हू खे सरदारनि ऐं भूतारनि जे ग़ुलाम बणाइण लाइ धाड़ियलनि जो हुजणु ज़रूरी आहे? उन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु आहे हा, पर हुक्मरानो थोरो उन पोरियत आवाम जो अहसासु करियो जिन तव्हांखे हुक्मरान बणायो आहे। तव्हां धाड़ियलनि खे ॿिए हंधा किथां पूरत करे ॾियो या आवाम ते वाधो टैक्स लॻाए उहा रक़म धाड़ियलनि खे ॾियो, पर मिसकिन माण्हुनि जो धाड़ियलनि हथां क़तल थियण वारो सिलसिलो बंदि करायो। सिंध त समूरी मुख़्तलिफ़ धाड़ियलनि जे वर चढ़ियल आहे। उहे सरकारी सीटनि ते वज़ीर हुजनि या निजी वॾेरनि पीरनि ऐं सरदारनि जी क़बाइली फ़ौज हुजे। हिकिड़ा ॾोहनि जी दुनिया में तरजीह सरकारी तोड़े निजी अवामी मिल्कियतनि ते कब्ज़ा करण तरफ़ रखनि था, त ॿिया वरी अवामी बजट ते बॾे जे बुखायल कांग वारी अख रखी आयल इदारनि जी तरक़ी लाइ मख़सूस कयल पैसनि खे हड़प करण लाइ कूड़नि वोचरनि ते अंग अखर लिखण में हुजनि था। सिंध में करप्शन ऐं बदअमनी जी बाहि रुकजण जी कोन्हे, पर हुक्मरानो थोरो हां उॾारींदड़ वाक़िअनि जो अहसासु करियो। उहे वाक़िआ इंसानियत जे लिङनि जा वार कांडारियो छॾनि ऐं इंसानी अहसास मां वेसाई ख़तमु थी वञे थो। पलखनि जे लाइ जे सोचिजे थो त हिकिड़ो मासूम ॿारु रहज़न वेशी धाड़ियलनि जे ज़ंजीरनि में राह जी उदाही में कीअं न ख़ौफ़ डप में तड़पंदो हूंदो ऐं छा उनजी माउ ऐं पीउ तां गुज़रंदी हूंदी जॾहिं उनखे उनजे बचे जे रड़ियुनि ऐं हां उॾारींदड़ चीखनि जी वीडियो मिलंदी हूंदी। उहो अहसासु उन्हनि दिलनि खे हूंदो जिन जा रिश्तेदार रहज़ननि जे ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदा आहिनि ऐं मासूम खे छॾाइण लाइ खेनि भुंग जा पैसा पिनण ते बि केरु न ॾींदो हुजे। अॻु अमीरनि खे मग़वी बणायो वेंदो हो, हाणे ग़रीब मिसकिन ऐं मासूम ॿारनि खे बि अॻवा कयो पियो वञे। हिन वक़्तु सिंध में इंसानी जो अहसासु तड़पी तड़पी वाहिर लाइ पुकारे रहियो आहे, पर वाहिरू बजाए वाहिर करण जे ॾोहारियुनि खे ॾोह करण लाइ झंगनि में हथियार ॾिना पिया वञनि, जेको वेतर सिंधी माण्हुनि जे ज़हननि ते सरकार जी वहशत जो अक्स चढ़ी रहियो आहे। माण्हुनि जा ॿार बचा धाड़ियलनि जे अॻवा जे डप खां डिप्रेशन में मुब्तला ऐं ज़हनी मरीज़ थी रहिया आहिनि। धाड़ियल झंग, रात जी उदाही, बुख, उञ ऐं तशदुद, इहो तस्वर आम माण्हुनि लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। हर को पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहियो आहे। आख़िर सिंध सां ईअं छो आहे? जॾहिं त सरकार पुरअमन पंहिंजे हक़ लाइ एहतिजाज करण ते, उस्तादनि ऐं आम माण्हुनि ते तशदुद करण ते ईअं डोड़ंदी अचे थी जीअं इसराइल फ़लस्तीन ते बमबारी करे थो या जीअं को संगीन ॾोहारी हुजनि। ॿिए तरफ़ संगीन ॾोहारियुनि ऐं धाड़ियुनि ते संदन कानून ऐं ग़ैरत जवाबु ॾियो छॾे। उते संदन न कानून जो पाणी थो चढ़े, न सरकारी पुलिस जी का लठ थी हले। धाड़ियलनि जो सरेआम सोशल मीडिया ते वीडियो जेके जारी थियनि थियूं, उन्हनि में ख़ुदि धाड़ियल हथियारनि सां आम वापारी तोड़े ॿियनि शहरनि खे भते जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कुझु धाड़ियल त पुलिस ख़िलाफ़ु सरेआम चई रहिया आहिनि त हथियार पुलिस पंहिंजी निगरानी में झंग जे धाड़ियलनि खे पहुचाईंदी आहे। हेॾो ज़ुल्म! कशमोर, जेकमाबाद जहिड़ा ज़िला त ॿिनि हाणे नोको एरिया बणियल आहिनि, पर पुरअमन ज़िलो सिजावल, जंहिंजो शहर मिरपुर बठोरो बि महफ़ूज़ न आहे रहियो। आम फ़हम रखंदड़ माण्हू खे बि ख़बर आहे त ताक़तवर सरदार भूतार नथा चाहिनि त सिंध मां धाड़ियल कल्चर ख़तमु थिए, छाकाणि त संदन सरदारी ऐं भूतार पई माण्हुनि ते ॾहकाव, ख़ौफ़ ऐं रोबदारी ते आहे ऐं संदन घर वेठे भुंग मां हिसो पती ॾिनो वञे थो ऐं मोट में हू रहज़ननि जे बचाव लाइ बंदोबस्तु कंदा रहनि था। ॾिठो वञे त सरदारनि धाड़ियलनि जे धंधे खे हिकु इंडस्ट्री जी हैसियत ॾेई छॾी आहे, छाकाणि जो खेनि घणो मुनाफ़ो थी रहियो आहे।
उन सॼे ज़ुल्म ते सिंध सरकार बेवस बणियल आहे, छाकाणि त सरदारनि जी हिमायत ऐं वोटनि ते बीठल हुकूमत खे ख़तरो आहे। जे सरदार ऐं भोतार हथ कढी विया त सरकार जो पासो कल्टी थी पवंदो। क़बाइलियत में फाथल ग़ुलाम माण्हुनि ऐं सरदारनि वारी सोच खे ख़तमु करण जी सिंध सरकार में का सलाहियत आहे, न का ताक़त आहे। न को सरदारनि खे को रुकावट जो ख़तरो आहे, पर रियासत जो बि को फ़र्ज़ु आहे त माण्हुनि जी जान माल जो तहफ़ुज़ करणु। PPA जी सरकार इहो छो अहसासु विसारे वेठी आहे त असांखे इलेक्शन में वरी आम माण्हुनि ॾांहुं मुंहुं करिणो आहे। छा हमेशह सरदार ऐं भोतार खे साथ ॾींदा? इहो मुमकिन ई कोन्हे। जॾहिं परवेज़ मुशरफ जहिड़ो डिक्टेटर आयो त उहे सभु भोतार ऐं सरदार उन जी हंज में हूंदा ऐं उन वक़्तु सिंधी आवाम बि तव्हांखे कोन बख़्शींदी। उन करे आवाम लाइ कुझु सोचियो ऐं धाड़ियलनि ख़िलाफ़ु हिकु वॾो ऑपरेशन कयो ऐं सिंध जे मासूम ऐं बेगुनाह पुरमन माण्हुनि खे धाड़ियलनि खां बचायो ऐं रियासत जे रिट क़ाइमु हुअण जो अहसासु ॾियारियो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन आज़ाद जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार ऐं सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे सफ़र में हाणे अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ूबसूरत लेखक लुत्फ़ पीरज़ादे जो लिखियलु ख़ूबसूरत लेख, जंहिंजो उनवान आहे चाक चिकंदे छॾी आहे। सिंध सदियुनि खां जेके भोॻियो आहे उन जो ज़िक्र शाह जे रिसाले में मौजूदु आहे। 1712 ईस्वी में जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम सिंध खे ताराज करे हितां जी ॾेही हुकूमत ख़तमु करे हुनखे बगदाद जी सल्तनत सां शामिलु कयो त उन ज़ुल्म ऐं असदा ते लतीफ़ रह ॻोढ़ा ॻाढ़िया आहिनि। सदियुनि जो कल्चर ऐं तहज़ीब रखंदड़ सिंधियुनि खे कलमो पढ़णु करे मुस्लमान कयो वियो त लतीफ़ हैरत विचां सुवाल कयो त छा कलमे पढ़ण सां ही मुस्लमान थी विया? वहदहू वढिया इल्लाह अध कया, मोहम्मद रसूल चे मुस्लमान थिया, चेला धणी धुआ विया वधत गरजी। अलाह जी हिकिड़ाई खे न मञण वारा वढिजी विया, बेशक अलाह हिकु आहे जो को ॿियो महबूद न आहे। चवण वारा पंहिंजी धरती क़ौम ऐं मज़हब मां अधो अधु थी विया, मोहम्मद रसूल चई मुस्लमान थिया। लतीफ़ सुवाल थो करे त छा उन अधु जुमिले चवण सां माण्हू जो अक़ीदो मज़हब तहज़ीब ऐं समाजी ढंग तब्दील थी था वञनि? फ़र्द सदियुनि जे इर्तिक़ाई अमल खे भुलिजी थो वञे? न, हू काफ़ी अरसे ताईं अॻियो ई रहे थो। धणी धुआ जॾहिं मालिक राज़ी थियो हुननि खे बख़्शियो तॾहिं वञी हिकिड़ाई में हिकु थिया। दो देशे जे देस ते जॾहिं चनेसर अलाउद्दीन खिलजी खे चाढ़े आयो त उन जंग सिंध खे उजाड़े छॾियो। बाघल बाई दो सुमरो ऐं अबड़ो अड़बंग शहीद थी विया, रूपा माड़ी तबाह थी वई। हिन जंग जे नतीजे में लाड़ वारी साहिली पटी ऐं कच्छ भुज खां अबड़ा ऐं जुणेजा उत्तर सिंध ॾांहुं लॾे आया। समन जे दौर में अरगोननि हमिलो कयो, जंहिंमें दुलह दरिया ख़ान मखदूम बिलावल ऐं दुलह दरिया ख़ान जा ॿ पुट पंहिंजे देश तां सिर घोरे अमर थी विया, जंहिंजो नालो सिंध जे आज़ादी पसंदि नौजवाननि लाइ हौसलो आहे। सिंध जे बहादुर ऐं आज़ादी पसंदि अवाम हर दौर में लालची निगाहनि ज़ालिम लुटेरनि जा ॾंद खटा करे पंहिंजे वतन जी लॼ रखी आहे। हिननि सुखी सताबी धरती खे रत जो रेज ॾेई इनकलाब जे शाहराह तामीर कई आहे, जिते अॼु बि असांजे नौजवाननि जा काफ़िला रवां दवा आहिनि। सिंध जा सरफरोश ऐं सरवेच जोधा हर वक़्तु क़ुर्बानी लाइ तयारु ऐं हक़िया हाज़ुर नज़र ईंदा। बिल्कुलु हेठिएं बैत जियां अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, काट त पोयनि क़बूल में पुछण भाइनि घटि, मथा मुहायन जा पिया न ॾिसी पट, कलाल की हट कुसण जो कोप वहे। अरगोननि जूं ॿ टे पीढ़ियूं सिंध ते हुक्मरान रहियूं, जिन आघा माण्हू कोट ऐं बदीन जा वसंदड़ केतिरा ई शहर वीरान करे छॾिया। उन्हनि ग़ैबी गलीमन ठठे ऐं सेवण शहर खे उजाड़े छॾियो। अहमद शाह अब्दाली शिकारपुर ते काहे आयो त पठान जे लश्कर खे दाऊद पोटनि मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। तुरखान नादिर शाह चंगेज़ ख़ान जे घोड़नि सिंध खे लताड़े नाबूद करे छॾियो, जिते असांजे शाइर
घोड़ा घोड़ा वारे इस्तलाह खे ख़ूब ॻायो आहे। उन सां गॾु धरती धड़ियुनि खे कणूं कणूं करे छिनी धार करण वारे करब खे बि वाह जी जला बख़्शी आहे। कणा मंझ करार हुआ हिकांदा संग में, ॻाहे ॻाह फिराक जे कया धारूं धार, न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसी। घोड़ा घणी भूं वो वञण निंगिया, मादर मथां मूं कांग लवंदा कॾहिं। घोड़ाड़े घोड़ा आउन जींदी उनरी, घोड़नि हुए सबका उठनि हुए आऊं। जानीह गहंदे नाव साम्हूं जियां पवंदी अमर खे। हीअ आवाज़ हुयो हथे ख़ाली विसोड़ियल सिंधी माण्हुनि जो, जेके घोड़नि खे परे खां ॾिसी पंहिंजी हयाती तां हथ खणी रहिया हुआ। चवनि था त उन वक़्तु सिंधी अवाम राति जो हेठि पट ते सुम्हंदा हुआ ऐं हथे हेठां कट या कुंजी जो को थांव थाली या तसर रखंदा हुआ त जीअं ओचितो ईंदड़ घोड़नि जे सुंभनि वारनि धकनि ते धरती धुॾे उन थांव खे वॼाईंदी हुई त हीअ सुजाॻ थी पंहिंजे बचाव जूं तरकीबूं सोचींदा हुआ। लतीफ़ ॿुधाए थो त उहो अहिड़ो दौरु हो जो हर माण्हू धरती जूं हालतूं ॾिसी मरण लाइ तयारु थिए थियो। वढे से वाढोड़िया रतन ॾिठो जिन, मौत क़बूलियो तिन ॾिठो जिन ॾुखीअ खे। सिंध तां उहे कारा ककर कीन लथा आहिनि। घोड़नि जे सुंभनि वारी जाइ ते लांग बूटनि सिंध खे लताड़े नास कयो आहे। मारी मेरा कपिड़ा बगल मंझि बंदूक, मारियो मीर मलूक, लताड़ियो लोक चढ़े। हीउ सिलसिलो 1963 खां शहीद हसन नासर जी शहादत खां शुरू थी नज़ीर अब्बासी, नासिर बलोच, यूसुफ जखराणी, समीउल्लाह कलहड़ो, मुमताज़ भुट्टो, मुज़फ़र भुट्टो, नूरुल्लाह तुनियो, सराय कुर्बान खुहावड़ ऐं रूपले चोलियाणी जी माउ खे सिंधी क़ौम जा लख लख सलाम रसनि। जंहिंजे वात में आंडा ईंदा बि मुख बहकी रहिया आहिनि। रूपलो कोली, हीमो कालाणी ऐं सूर्या बादशाह अंग्रेज़ फ़ौज सां जहिड़ींदे सुरखरो थिया। अंग्रेज़ जे जानशीन फ़ौज खे पाक जो लक़ब अता थियो, जेका असल में पलीत कंहिं डूंड जियां धुपारी थी पई आहे, जंहिंजो वास सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे पिणु आयो आहे, जेको धप खां नक ते रुमाल रखी हुकूमत खे चई रहियो आहे त एजेंसियुनि खे रसो विझो। उन्हनि खे एतिरो त छेक छॾियो वियो आहे जिन हिन मुल्क खे मक़्तलगाह बणाए छॾियो आहे। बलूचिस्तान ऐं सिंध खे लाशनि जा तोहफ़ा ॾिना था वञनि। तालिबान लिसानी गिरोह वॾेरनि धाड़ियलनि ऐं दहशतगर्दनि जा अलॻि अलॻि अजितगाह बणियल आहिनि, जिन जी सरपरस्ती पिणु सघारियूं कुवतूं करे रहियूं आहिनि। रुस्तम फ़क़ीर जे कलाम जी हिकु सिट आहे त आशिक़ सादिक अपना लहू पानी से सस्ता कर बैठे। जस हुजे उन्हनि गभरू जवाननि खे जेके पंहिंजे खून जो नज़रानो सिंध माता जे क़दमनि में निछावर करे रहिया आहिनि। उहे सूर्य जोधा कॾहिं बि सिंधी क़ौम खां विसरी नथा सघनि। सिंध जी तारीख़ जा उहे अमर किरदार सोनहरी अखरनि में यादि कया वेंदा। सिंध जो हर ईंदड़ नसल हुननि खे सलाम पेश कंदो। शाइरी, कहाणी, नावल ऐं ड्रामनि में उन्हनि खे ख़िराज पेश कंदो। मर मुर्की मासे त सूर्य खे शाबास जो मथे पिड़ पुरज़ा थियो। जेरे जंहिं जुआन जी लॻा 909 घाव, राति तुंहिंजी माउ रोई परनियो रब खे। देगन दोग कॾहिं कढ़ी कड़को न लहे, तते तबीबनि चाक चिकंदा छॾे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक लुत्फ़ पीरज़ादे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। दावाउनि जी दुनिया आबाद करण त को मसइलो ई कोन्हे। माण्हू अनेक वाइदा कंदो आहे पर उहे पूरा करे न सघंदो आहे। कुझु वाइदा पूरा थियण खां अॻु में फ़ना थी वेंदा आहिनि। कुझु ख़्वाब अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे तइबिरूं मिली न सघंदियूं आहिनि। पर वक़्त जा हुक्मरान जिन जे हथ वस में घणो कुझु हुजे उहे बि वाइदा वफ़ा न कनि त पोइ माण्हू शिकायत कंहिंखे करे। सिंध हुकूमत जे दावाउनि ऐं ज़मीनी हक़ीक़तनि बाबति प्रोफेसर तौसीफ़ अहमद लिखे थो। सखर जहिड़े शहर में रोज़ानो बिजली जो बंदि थी वञणु आम ॻाल्हि बणिजी वई आहे। पर जॾहिं बिजली बंदि थींदी आहे त रुॻो रोशनी न पर ज़िंदगी जे वहिकरे ते बि गरो धक लॻंदो आहे।
ऑपरेशन खां वठी एमरजेंसी वार्डन ताईं समूरा कम बीही रहंदा आहिनि। हिकु मरीज़ आहे जेका नाज़ुक हालत में इस्पताल आंदी हुई, उनखे तवील इंतज़ार खां पोइ मेडिकल वार्ड मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि इलाज जी शुरूआति कई। पर साॻिए वक़्तु संदसि वारसनि खे चयो वियो त बाज़ार मां शुगर चकासण लाइ स्ट्रेप, इंसुलिन ऐं सिरंज पाण वठी अचनि। हीउ ग़रीब ख़ानदान अहिड़ो हो जो मरीज़ खे मोटरसाइकिल ते विहारे मेलनि जो सफ़र तइ करे इस्पताल ताईं पहुतो, छो त खेनि न त एम्बुलेंस सर्विस वठण जो तरीक़ो अचे थो, न वरी संदन वस में रिक्शा या ऑनलाइन टैक्सी जो भाड़ो ॾियणु आहे। मरीज़ संसि माउ ऐं भेनरूं ॿियनि जे घरनि में नौकरियूं कंदियूं आहिनि। उन्हनि पंहिंजे मालिकनि खां इदारे करे पैसा गॾु कया ऐं हफ़्तो भर इस्पताल जा ख़र्च बर्दाश्त कया। सावेरा जी हयाती बचाइण लाइ हिन ग़रीब ख़ानदान खे लॻभॻि 40,000 रुपया ख़र्च करणा पिया। उहो साॻियो इस्पताल आहे जिते कैंसर जे इलाज लाइ बहितरीनु वार्ड क़ाइमु आहे ऐं परदेस में रहंदड़ पाकिस्तानी जी इमदाद सां जदीद तरीन मशीनूं लॻायूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत नए माली साल लाइ, जेको पहिरीं जुलाई खां शुरू थियो आहे, इस्पताल लाइ 2.137 अरब मिलियन जे तिबी सहूलियतुनि ऐं सामान जी फ़राहमी लाइ रक़म मुख़्तस कई आहे, जॾहिं त 640 मिलियन रुपयनि जी इज़ाफ़ी ग्रांट पिणु ॾिनी वई आहे। गुज़िरियल साल जी बजट में 7.196 अरब रुपयनि जी रक़म मुख़्तस थियल हुई। कराची जी ॿी हिकु वॾी सरकारी इस्पताल जंहिं लाइ हुकूमत 334 अरब रुपया रखिया हुआ ऐं लीवर इंस्टीट्यूट लाइ 750 मिलियन रुपयनि जी अलॻि रक़म पिणु, उते जी बि हालत कुझु बहितर न आहे। कुझु चूंड वारनि बीमारियुनि लाइ OPD त हलनि पियूं, पर ॿियनि लाइ हालतुनि जो हशर ख़राबु आहे। मरीज़नि खे तमामु घटि मिक़दार में दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं। जेकॾहिं को नादार मरीज़ दाख़िल थिए या संसि वारस वधीक एहतिजाज कनि त खेसि ज़कात फारम ॾेई हथ ठोकिया वञनि था। कॾहिं त डॉक्टर सलाह ॾियनि था त आला मयार जूं दवाऊं बाज़ार मां पाण ख़रीद कजनि। अहिड़ी ऊंदाही मायूसी जे मंज़रनामे में सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांट SIUT वाहिद इदारो आहे जिते गुर्दनि जी मटासटा, डायलिसिस ऐं ॿियनि मुहांगनि इलाजनि जी मुफ़्त फ़राहमी जारी आहे। पर उहा रोशन लाट बि अंधारे में ॿुॾल हज़ारे ज़रूरतमंद मरीज़नि लाइ नाकाफ़ी आहे। हिकु मशहूरु अंग्रेज़ी अख़बार जी रिपोर्ट मूजिबि कराची जो ॿियो वॾो इस्पताल, जेको न रुॻो सिंध पर बलूचिस्तान ऐं अफ़गानिस्तान खां बि मरीज़नि खे संभालींदो आहे, माली बुरहान जो शिकार आहे। उन रिपोर्ट में इंकशाफ़ थियो आहे त मरीज़नि लाइ ॾिहाड़ी, मानी, नाश्ते समेत खाधे जी फ़राहमी मुअतल आहे। हाणे हाल इहो आहे जो इस्पताल जी इंतिज़ामिया मरीज़नि खे डाइट प्लान बदिरां सिर्फ़ु आलू जी भाॼी ॾियण ते मजबूर आहे। इहो बि ॿुधायो वियो आहे त इस्पताल में एक्सरे, MRI ऐं ॿियनि टेस्टनि जूं सहूलियतूं बि वॾे अरसे खां बंदि पियल आहिनि। पर अफ़सोस जो रुॻो कराची या हैदराबाद ताईं इहा ॻाल्हि महदूद न आहे। हिकु ॿी रिपोर्ट मां ज़ाहिर थिए थो त सखर जहिड़े अहम शहर में बि इस्पताल जी हालत बिगाड़ जो शिकार आहे, जिते बिजली जी रोज़ानी बंदिश सबबि ऑपरेशन मुकमिल तौरु बीही रहनि था। उते न त जनरेटर, न सोलर सिस्टम, न बिजली बंदि थिए त ॼण हयाती जी रुत बंदि थिए। हीअ त सिर्फ़ु चंद मिसाल आहिनि, पर समूरी सिंध में सिहत जे बुनियादी ढांचे जी इहा हालत आहे जो इंसानी ज़िंदगियूं इस्पताल जे भितियुनि जी भॼी भुरी रहियूं आहिनि। हुकूमती दावाऊं, बजट जूं तक़रीबूं ऐं सियासी बयान त लगातार गूंजी रहिया आहिनि, पर ॿिए पासे माण्हू पंहिंजी बीमारियुनि समेत हुकूमतनि जी बेहसी सां बि विढ़ी रहिया आहिनि। इंसानी सिहत जेका कंहिं बि समाज जी तरजीह थियणु घुरिजे, साहे ते इक़्तिदार जे तलाब में उछलायल हिकु बेआवाज़ ताब न लॻे थी, जंहिंजो को बि कंधी ते लहण वारो नज़र नथो अचे। सिहत जे शोबे ते डिघे अरसे खां रिपोर्टिंग कंदड़ हिकु सहाफ़ी जो चवणु आहे त सिंध जे अक्सर सरकारी इस्पतालनि में हालत इंतिहाई ख़राबु आहे, सवाइ चंद इदारनि जे जिते कुझु हद ताईं सुधारो नज़र अचे थो। हुकूमत सिंध जी हर साल सिहत जे शोबे बाबति वॾियुनि दावाउनि ऐं बजट जे इज़ाफ़नि जे बावजूदि इस्पतालनि जी हालत बहितर थियण बदिरां बदतर थींदी पई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर तौसीफ़ अहमद जे लेख मां चूंड वर्क। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन